केस पंजो मोहब्बत जी मोट में मिलियल ज़िल्लत। ही कहाणी आहे वर्षा जी, जंहिं वटि हमदर्दी हुई, इंसानियत सां प्यार हो, उल्फत जो आला मेराज हो। हू मोहब्बत जे ॾटनि में पंहिंजो पाण विञाए वेठी आहे। वर्षा जी ॻाल्हियुनि मां इहो महसूस थी रहियो हो ॼण शमशान घाट में ज़िंदह सड़ंदड़ इंसान जो दास्तान ऐं दाहूं ॿुधी रहियो आहियां। वर्षा ॿुधायो त मां इंतिशार जी अज़दा बला जे पेट में ॻिहिजी वई आहियां। मां बेसुकूनी जे समुंड में गुम थी वई आहियां। उदासी, कावड़ ऐं ख़यानत जी मौज में ग़रक़ थी वई आहियां। मुंहिंजो दिमाग़ सवालनि पोयां डोड़ंदो आहे ऐं मुंहिंजी दिलि जवाबनि लाइ रड़ियूं कंदी आहे। विशाल, तव्हां कीअं था करे सघो मूंसां? छा मां तुंहिंजी ठॻीअ जी रांदि में फ़क़ति हिकु रांदीको हुअसि? वर्षा जा ॻोढ़ा बंदि न थिया, दर्द न घटियो, संदसि रूह ज़िबह थियल तड़प जी कैफ़ियत में मिलियो। फेसबुक हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिते इंसान पंहिंजा वीचार वंडीदे पंहिंजी शख़्सियत जो इल्मी मुज़ाहिरो कंदो आहे। टिकटॉक हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिते माण्हू एक्ट करे पंहिंजे लिकियल सलाहियतुनि खे उजागर कंदो आहे। इंस्टाग्राम ते ऐं फेसबुक ते वरी माण्हू पंहिंजा लटा लिबास, उथण वेहण जो अलॻि रंग ढंग ॾसींदा आहिनि। स्नैपचैट राज़दारी वारी कचहरी जो कमिरो ऐं ट्विटर ख़्यालनि जो पेपर, ते हर माण्हू अख़बार आहे। ईअं फेसबुक ते हिकु अकाउंट नाले विशाल मूंखे उन करे वणंदो हो जो हिन जे शेयर थियल सिलेक्शन ॾाढी भली हूंदी हुई। ॾिसी करे मूंखे अहल इल्म इंसान, दोस्त ऐं तबियतनि नेक नौजवान लॻंदो हो। केतिरनि सालनि खां असां हिक ॿिए जा फेसबुक ते दोस्त हुआसीं, पर कॾहिं बि असांजी हेलो हाय न थी। बसि कॾहिं मां हिन जी पोस्ट ते कमेंट कंदी हुअसि। हिकु ॾींहुं मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत हुई। मां विशाल खे मैसेज करे मुख़्तसर दुआ सलाम खां पोइ हिन खे चयो मूंखे कुझु पैसा खपनि। विशाल चयो मूंखे एतिरी पक आहे त हीउ अकाउंट कंहिं बॉय जो आहे, पर ख़ैर अव्हां मूंखे अर्ज़ु कयो आहे, मां ज़रूरु अव्हां जी मदद कंदसि। ऐं जेका मूंखे ज़रूरत हुई हिन एतिरा पैसा मोकिलिया ऐं पोइ कॾहिं हिन पैसा ज़ुबान ते न आंदा। हिन जी उहा हमदर्दी ॾिसी वेतर विशाल मुंहिंजी नज़र में हिकु महान इंसान बणिजी वियो। विशाल जो अहिड़ो ज़िक्र मां पंहिंजी दोस्त शीरीन सां कयो हो। उन चयो दुनिया में अञा अहिड़ा माण्हू ॿिया आहिनि। सो ख़ैर, उन अमल खां पोइ मां विशाल सां कचहरी कंदी रहियसि ऐं कॾहिं बि हिन का अहिड़ी ॻाल्हि न कई जंहिं सां मुंहिंजो विशाल जे किरदार ते को शक थिए। पोइ मां हिकु ॾींहुं विशाल खे चयो, अव्हां जी महिरबानी, अव्हां मूंखे ॾुखे टाइम में कमु आया। मां पैसा वापसि करणु चाहियां थी। पंहिंजो अकाउंट नंबर मोकिलियो ऐं पोइ मूं पैसा वापसि कया ऐं विशाल खे चयो, अव्हां खे ख़बर बि आहे त हीउ अकाउंट को छोकिरो इस्तेमालु करे थो, पोइ अव्हां पैसा छो मोकिलिया? विशाल वराणियो, फेसबुक ते हज़ारे छोकिरा छोकिरियुनि जे नाले सां अकाउंट ठाहे माण्हुनि खां ईअं पैसा फुरींदा आहिनि, पर मां अव्हां जे मैसेज में एतिरो सम्झो त काफ़ी वक़्त खां एड आहे। ख़ामोश फेसबुक यूज़र आहे, भली छोकिरो हुजे, कूड़ो फेक अकाउंट हुजे, पर ही मजबूरी हक़ीक़ी आहे, उन करे मां पैसा मोकिलिया। विशाल जी उन्हनि ॻाल्हियुनि मूंखे विशाल जो दीवानो करे छॾियो ऐं मां विशाल जे थोरे अहसान जे करे विशाल जे आला इख़लाक़नि खे ॾिसी दिल में विशाल वटि पाण होर करे छॾियो। दिल में पाण खे विशाल वटि गिरवी करे छॾियो। काश मूंखे ख़बर हुजे हा त हर हमदर्दी पोयां हिकु मफ़ाद लिकियल हूंदो आहे त मां अहिड़ी हमदर्दी खे थुॾे छॾियां हा। ख़ैर, विशाल मुंहिंजे हथनि जी रेखा में तक़दीर जी अलामत बणिजी वियो। मां ॾींहों ॾींहुं हिन जे वेझो थींदी रहियसि ऐं हू मूं सां थोरो घटि विछड़ंदो हो। उहो अंदाज़ बि हिन जो प्यारु हो। दरअसल हिन जो उहो पुराणो तजुर्बो हो जेका मूंखे बाद में ख़बर पई। पहिरियां नफ़्सियाती तौरु औरत खे जेको वणंदो आहे ऐं उहो मनपसंदि शख़्स जॾहिं किनारा कशी कंदो आहे तॾहिं औरत खे अञा वधीक वणंदो आहे। मुंहिंजी चाहत बि लेखे खां लॻी वई। हिकु राति विशाल मूंखे वीडियो कॉल कई। मां पंहिंजे रूम में अकेली आराम में हुअसि। यकदमि हिन जी कॉल रिसीव कई ऐं तड़ तकड़ में पंहिंजा कपिड़ा ऐं रओ मथे ते रखियो त विशाल पंहिंजी ॻाल्हियुनि जे सहर में जकड़े वरितो। छा मूं ते भरोसो न अथई जो ईअं लिकी थी? मां तुंहिंजा ज़ुल्फ़ ॾिसण लाइ तोखे कॉल कई आहे। जी
गिची में ॿधल कारो धाॻो ॾिसण लाइ तव्हांखे कॉल कई आहे। तव्हां त सभु कुझु लिकायो पिया, ईअं त अव्हां जूं खोड़ तस्वीरूं फेसबुक ते पियल आहिनि, अव्हां ॾिठल आहियो, पर मां सिर्फ़ु उन मक़सद लाइ कॉल कई जेको अव्हांखे ॿुधायमि। विशाल उहा वरंदी ॾिनी ऐं मां रही न सघियसि। मां चयो, अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे, ॾिसी सघो था अव्हां मुंहिंजे ख़्यालनि तसवरनि जा शहज़ादा आहियो। मां सॼी अव्हां जी आहियां, अव्हां खां पाण लिकाए न सघंदसि। ईअं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में असांजी राति गुज़री वई। सुबुह थियण वारो हो जो विशाल चयो हाणे आराम कयो। उहा राति मूं लाइ ज़ख़्मी सिपाही हथां फ़तह कयल जंग जी ख़ुशी मिसल हुई। उहा राति सदियुनि खां सहरा में सफ़र कंदड़ कंहिं भटकियल मुसाफ़िर खे मिलियल मंज़िल जी ख़ुशी जहिड़ी हुई। मां विशाल खे पंहिंजे तसवर में मोहबत जो ताज पाराए आरामी थी पियसि ऐं पोइ उहो सिलसिलो वरी कुझु वक़्तु घटिजी वियो। मां रहंदो बेताब रहण लॻसि। उहा असल में विशाल जी नफ़्सियाती गेम हुई जेका मां सम्झी न पई सघां। पोइ मां अञा वधीक विशाल जे चाह में चूर चूर थियण लॻसि। हिकु ॾींहुं विशाल कॉल करे चयो, अचो मां तव्हां सां मिलण थो चाहियां। पोइ बिना सोचण जे हा कई ऐं विशाल टाइम सेट करे लाइव लोकेशन मोकिली असां मिलियासीं ऐं पोइ उन मुलाक़ात दौरान असांजे विच में का बि विथी न बची। कुझु वक़्त खां पोइ वरी मिलियासीं। नेठि आहिस्ता आहिस्ता मुलाक़ातूं ऐं मोहबतूं घटिजंदियूं वियूं। मां रहंदो परेशान रहण लॻसि। हिकु ॾींहुं ज़िद करे चयुमि, विशाल तूं छो ईअं मूं खां परे थी वियो आहीं। विशाल अजायो ॻाल्हाइण ख़तमु करे वियो ऐं हिकु अहिड़ो मनहूस ॾींहुं आयो। विशाल जा मैसेज आया ऐं हू ॻाल्हाइण जो वॾो मास्टर माइंड हुयो। चयईं, औरत पंहिंजे जिस्म जी ख़ैरियत जेतिरी वधीक कंदी ओतिरी वधीक कशिश पैदा थींदसि। ईअं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मूंखे चयईं, महबूबाऊं बि क़ुर्बानियूं ॾींदियूं आहिनि। मूंखे अशद ज़रूरत आहे कंहिं छोकिरीअ सां मिलण जी। अगरि का अव्हां जी दोस्त आहे त उनखे वठी अचो। मां नफ़्सियाती तौरु हिकु अहिड़े मर्ज़ में वरितल आहियां, जॾहिं मां कंहिं ॿी छोकिरी सां मिलंदसि त वरी अव्हां सां मुंहिंजो साॻियो प्यारु बहाल थींदो। मां मुसलसिल उन करे चुप हुयसि जो अव्हांखे ईअं चई न पियो सघां मतां अव्हांखे बुरो लॻे। मां उहो सभु कुझु ॿुधी हैरत जे खूह में ॿुॾण लॻसि त हीअ कहिड़ी बीमारी आहे। ख़ैर मां पाण खे सम्झायो त मां ईअं कीअं थी करे सघां जो ॿिए कंहिं छोकिरी खे विशाल जे हवाले कयां। मां सब्र करे वेही रहियसि। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी विशाल राब्ते में आयो। चयईं, छा सोचियो अथई। मां वराणियो, छा सोचींदसि। जंहिं इंसान खे पंहिंजो तन मन सिर बि अची हिन जे हथ ते रखियो पर हिन क़दुरु न कयो, उन ते विशाल बिगड़ी वियो। घणो कुझु नाज़ेबा अल्फाज़ ॻाल्हाए ॻाल्हि कटे वियो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा फेक अकाउंट ठाहे उहे वीडियोज़ वायरल कयाईं। जॾहिं मां हिन जी मोहबत में पाण खे फ़ना कयो, उन ज़िलत खे ॾिसी मुंहिंजे घर वारा, दोस्त, अज़ीज़ ऐं माइट सभु रुठा। बाबा पुलिस में ऑफिसर हुयो। मूंखां सॼी ॻाल्हि अची पुछाईं ऐं मूं न ॿुधायो छो त मूंखे अञा यकीन हो विशाल मूं ॾे वरी ईंदो, पर ईअं न थियो। मां ईअं सोचींदे सोचींदे बीमार थी पियसि ऐं मुंहिंजो ज़हन थोरो घटि कमु करणु लॻो ऐं वक़्त सां गॾोगॾु मूंखे ज़हनी दौरा पवणु शुरू थी विया। मां बस करे कननि ते हथ ॾेई रड़ियूं कंदे बेहोश थी वेंदी हुअसि ऐं बाबा जी अकेली दादली थी हुअसि। मूंखे हिकु सुठे साइकाट्रिस्ट खे ॾेखारियो वियो। हाणे 5 साल आहे मां ज़हनी तवाज़ुन खे बहितर करण जे इलाज हेठि मेडिसिन